अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे ते खेलंदे इते ही पी रहो टच बटण इते ही बीठो हां हल हल बाबा मुझी जान छॾ मुझे काटे में पाओ लगे थो हिन जे मथा मुझो दाबो खाई वियो। ओह नो हाणे छोरन जी अॻियां मुंहिंजी ले थी वई अॼु जा थो दाबा। हाँ मुर्शिद बिल्कुल सही सुञाती। काणी खोदी वॾा परेगा पधरी छा चुड़े कंहिंखे खोदी चुई जरा तोखे नया खलीफ़ी कयां मूंसां हुजे त न करालू जेको चवणो अथई हिनखे सिधो चओ न कारतूसी पिस्टल खे। सर मां चवां थो तव्हां पंहिंजी बदली कराए वञो पोइ मुंहिंजी हिते इज़त रहंदी नौकरी बि बचंदी ऐं पंहिंजे हिन ॻोठ में बि ख़ुशि हूंदुसि। मां तव्हांखे कहिड़े कम लाइ चयो हो कहिड़े कम सां विया हो तव्हां मूंखे उहो ॿुधायो। अलाए साईं यादगिरी लही वई यादि ॾियारियो न तव्हां छा चयो। अरे बाबा उहो ई त चवां थो कंहिंखे वठण विया हो। अजी तक कोन भी दे रहा रो यारन ता सर कुर्बाना बी मारे सांस अरे अच्छे तो रो डंडन सा मथन जा सिर्फ फाड़े चईंदासीस। यो आदम मुखे तो दहशत थी थे छा तुझी दिल धड़के थी ना मुझी दिल न थी धड़के कोई मुझी दिल छो थी धड़के तू रुगो शेरो दिल पक्की कर मां तो सा गड आया। आदम तू वायदो कर तू गड हुंदे मां तुझी डड तो वणा तो शेरू शेर आहे मेरे क्या दुश्मन थे रहे अच्छा नवी तेरे बशकू नवी तो आचार वारी सेलूं ते मुके ॾाढो कुटियो हो मुके टमाटो बिसरणी कोन थियूं अॼु तुंहिंजो खैर न आहे रे शेरो उन्हें एतरा मोचड़ा खाधई वो वञा न थोमड़ी। अरे याद आ मुके मार याद आ तहां मुंहिंजा गिटा सुॼाया अॼु मां तुंहिंजा गिटा सुॼाईंदुसि सॼो तोखे सुॼाईंदुसि। ओह नो या हिकड़ी नहीं थई बी टमाटर दे तो घट न कंदो सा हण तो साईं छा कंदे ये बी है थई और टी न जाए अरे हण तो साईं हाने जो मार ते मार वधक मुखे घणो न मार मार दो साईं छो न अरे हला अरे सामने न खंदो हिकड़ो सी वो सावड़ होता देख खबर अच्छा थियो बस मानू चंदा 3 ॾींहं लाइट न ईंदी। ओह नो मूंखे त सम्झ नथी अचे माण्हू कपिड़ा कीअं धोंदा लाइट न मोटर कीअं हलाईंदा। अरे सांगो बाप जावा में हां लाइट के बारे में तो बताई बस बाकी छाजी खबर शेरू जी खबर है मुके बस शेरू जो लाश तुंहिंजे कदम में रख तेरे शेरू के गोल त साईं पसर जी खल बस तू शेरू के छा कंदे दबालो कराइंदो मास बस तो वटि जमीन जो आंठो बि कोन है घणो बात न बस तो सा गॾ रही मां फातो आ मुखे तो मां यही उम्मीद हुई जे तू मुमा फातो ही ना ये शेरू भी मुमा फासी हुआ। ओह नो जो खेल लगो प्यान घुम लगो भी ये की बटरी कोठ में घुमे अच्छा परेशान लगा पे तुझे करे बिस्मिल्लाह ये ताकत ये पंजो पूरा दिया ओ बिल्कुल पूरन 5 मुर्गन जा पैसा दई ठीक है छो सिर्फ 500 छो बाकी 5000 न्यू ही था कयो छा था चिंता थियो त मूंखे पूरा 1000 रुपया छिलाई तो कोई इशारा तो नहीं 1000 रुपया 1000 भाजा भाजो वडा
तव्हांजो फी मुर्गे ते 200 रुपया ॻाल्हायला तव्हां मूंखे 100 रुपया छो तव्हांजी बात सही आहे हा मूं सां धांधली न कयो इहो सुठो तव्हां कोन था कयो मां ॿुधाए छॾियांव न छा जी धांधली आहे न तूं पंहिंजे पाण खे छा छेड़े कान सम्झी आहे इहा ॼाण मुर्ग नाली त मां वठी सघां थो इहो छाजो थोरो ओ धक न चवां छाजो थोरो मोट पर असांजे आस्थान में असां तूं त मोट पर के न तूं ओ सर झली न के सिर मुंहिंजे हथ में थी मां ॿुधायां थो बाबा छॾियो तुंहिंजे लाइ 100 खणो आहे गंजा हो खणो आहे ॻाल्हाइण में सिपान उहो त जो न होल न कर बिल्ला छोकरी ये या मुकू दे चिबड़ा हां जवान जो सर भाई जीवन के पानी दे ये छोरे के पानी के समझा ये हरू बरू बदलो पे अपो मुसा फसी कंदो मुझी खबर न माडी को मानू आवा हां तने के त मास्टर मुझे नालो रखियो आलू 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 बना बचालू मायू कपे खाईंदी वन अरे छोरो सही तो चए मेहनत सजी असांजी आ तोखे मुफ्त में 100 रुपया थोरो अचा बि मुर्गे ते बेवकूफ केड़ो ता मुते थोरो लागे रे हां इने ठगीअ में तहां सा मुझो हर किस्म जो साथ आ हां कुछ समझो वडा पानी ज़बान के पानी दियो ऐं हां पत्ती रुगो फी मुर्गो 100 रुपया तहां जो ॻाल्हि हाले मुसा छाए 200 रुपया तहां 100 जो 100 छो जो केड़ो तुजो साथ आहे इहा ॼाण मां पाण वठी सघां थो इहो त कम मां सॼे ॻोठ खे हिते गॾु करे सघां थो तूं असांखे छा जो साथ थो ॾी हा छा जो साथ थो ॾी अरे हेॾे कॾहिं तूं मुंहं ते संबंध बोट हणी ऐं कूड़ी ॾाढ़ी चिंपड़ाए त ख़बर पवंदी त कीअं थी खारस पटाई लगे थो त तहांजो टाइम हाणे पूरो थियण वारो आहे ओह नो हाणे तहांजी असलियत सॼे ॻोठ खे ॿुधायां ओके अरे वञी ॿुधा सॼे ॻोठ वारनि खे असां के खाना था ॾियूं केरु असांखे ॿधाईंदो हा के असांखे ॿधाईंदे मोकिलीस जेल में ख़बर पए असांखे यार रंगे छा वाकई न पुलिस ॾे वञे वाकई मुंहिंजो पोयां पिया लींहर आहे छा अरे हलो छाए कने में छाई सोचियो शुरू कंदा ता या न तुंहिंजी ॻाल्हि आहे त असां पंहिंजी घर जी ॻाल्हियूं पाण में नथा करे सघूं तोखे ॿुधाई हिन जगह तव्हांखे माफ़ी आहे ये बे चक्कर हिसाब सिधो न न ॾिनो मां पुलिस खे ॿुधाईंदा हल वञी ॿुधा पुलिस खे तो जाड मां थोड़ा कढाई वञी को मुर्गो करे वडा है न सिके दो मुसा भगो भगो दे पड़ला बाबा तू हिन के छड़ मां पाण न पैसा थोड़ो थो करे मुंहिंजी चिको हिन के थोड़ो न करे तुंहिंजा पैसा मां खाई तू जे करे छॾियो त मां तू जे करे बिल्लो ओह नो छाजा मुंहिंजे थोड़ो ये है जे बुकू ये जा हुनखे झली से बात को न थी अरे हेॾे जल्दी से लगे जल्दी मुड़े न हुआ मोचरा खाइंदे मुड़े न मां पुलिस के नंबर जाता हूं पियो था पर पेगा दिया बेस्तार साथ मारा विच सां ठग गयो पुलिस वठी आ छा ॾिनो वकी ठग हुई ओ आलू अरे मजाक के मैं यार सच्ची चलो तो गाल के मजाक के मैं वकी पुलिस के ढीलो या अरे तैनो ओह नो मुर्गा मां फाला जा रे आई भाई मोचरा में मुखेला ठोके ने बोला ने मारे पुलिस का ने चिबड़े खलीफे के मोचरा डारा त मके चा जा रोही भाई कल सही है ओके है उन्हें बिल्ले के मां मोचरा लाजमी है छडे वो या सब मके चा जा नु आज खलीफा में जाते तू एड़ा भला 500 तो निकता सोया ओके ओके क्या चली काई दे दो छा छो रही डन ओके बड़ा तू वाला सिपाही गाड़ी कहानी में या यको या गुम थी इंदा फुटको न कर और बुतु गंजा जेके त गाल कूड़ी निकती न या लोट कुड़ी तो सा लोट मुसा घट कान कया पूरो 1000 रुपए मुखे पर ठगे विया बड़ा तो सा हां हरू बरू खाम खा ओह नो न वडा मां ॾिसिया वा वो ते वेठा ने जेकॾहिं तव्हां देरि कंदव न हू भॼी वेंदा ऐं भॼण जा वॾा चिटा अथई हां यार तू सही तो चवी जेके त हूंदा त भॼंदा त सही न हू चोर पुलिस के ॾिसी भॼंदो न वॾा ये भॼंदा कीअं तू अंधो ही छा हो पंहिंजे पेरनि सां भॼंदा ॿियो कीअं भॼंदा ओह नो वॾा सॼे ॻोठ खे बि लुटियो सॼी पर मूंखे बि लुटियो सॼी मूंखे अड़े रुगो तोखे मुखे बि लुटियो अथनि
कोन छॾींदो मान हरू भरू खम खा हाणे उन्हनि खम 5000 वठंदुसि 5000 ओके ओके हाणे ॿुध तूं वञी हिन जी जांच कर मां वञा थो चौकीअ ते पंहिंजे सिपाहियुनि खे ॾिसां ठीकु आहे ओके हाणे प्लान वठण खां ये मूसा हशर कयो आहे न बिल्लन न छॾिया हाणे इन खलीफ़े खे त मां दोडा कढी खाईंदुसि खलीफ़े जा चाचा हितीअ में चाची फेरा मिली चए पई मां तव्हांजे घर अचां थी शादीअ जी तारीख़ वठण जे लाइ एतिरो जल्दी कुझु ॾाढ त वठूं कुझु ॾाढ आहे कुझु वठी वठंदासीं हाणे इनकार न कजांइ महिल असां न्याणी वञी पंहिंजो घर वसाए त सुठो आहे न्याणी जी मर्ज़ी त पुछी आहे चाचा जेकॾहिं न जो को तव्हांजी मर्ज़ी पुछणी अॻ में पुछो आहे हाणे चाची फेरा अचे थी पई हाणे तव्हां हुनखे कहिड़ो जवाबु ॾींदो हाणे चाची फेरा अची वई आहे तव्हां ॿाहिरि हली हुन सां ॻाल्हायो त मां नजो सां ॻाल्हायां थो मुझे तव्हां में इहा उमेद न हुई त तव्हां मूंखे शादी कराईंदो त मां तव्हांजे मथां वधंदो न दी तूं असांजे मथां वज़न लाहीं हे हिकु शरई ॿार आहे जेको लाहिणु ज़रूरी आहे न न्याणीअ खे हिकु न हिकु ॾींहुं घर छॾिणो पवंदो आहे न असां बि त तुंहिंजे भले जे लाइ था कयूं न इहो भलो आहे इन खां पोइ त मूंखे दहबी माली छॾो इहो भलो आहे जॾहिं तुंहिंजे इनकार सां चाचो ज़हर खाई मरी वेंदो सुठो अथई त तूं हा कर कया तव्हांजे तॾहिं त मां ज़हर दुध पियां थी बाबा सोचरा वण ओटे थी वणे मेघ माण्हू में दुआरी था नज़र अचनि न कोकरी था नज़र अचनि न ॾोहारी था नज़र अचनि वालेकुम सलाम हेॾे घणा साल सर्विस में थिया अथई साहब 16 साल सर्विस में थिया अथई पोइ बि तोखे सूरत करणु नथो अचे साहब सॼो ॻोठ मुंहिंजी तारीफ़ थो करे दिलि त मुंहिंजी बि चवे थी मां तुंहिंजी तारीफ़ कयां पर मां छा कयां पोइ साहब हुकुम कयो न त मां छा कयां हा तूं हाणे सुबुह सवेर चौकी ते अचिजांइ मुंहिंजी कुर्सी ते वेहजांइ मां तुंहिंजी वर्दी पाए मां ड्यूटी कंदुसि ना मुराद कंहिं जाइ जा ऐं सुमर तोखे ख़बर आहे त साहब छा चयो बेइज्जती इहा जो दुकान ते मिलंदी आहे घिटियुनि जी मिलंदी आहे घर च बि थींदी हो सही साहब तेरी बेइज्जती कर गई बेइज्जती छा थींदी आहे इहा केरु किथां आहे किथे थी रहे सोजरा तुंहिंजे घर में बेइज्जती थी थिए थोड़ी थींदी आहे बा वो त मुंहिंजी मर सोजरा जे घर में बेइज्जती थी थिए त अलाए साहब छा पीछे में आगी हुई मिला कया सत बिस्मिल्ला कया खैर सा फिरी बुआ खुशी जा दोल वगा दरते रामू शाबाश कैसे मलाई हाय आई लगे तो वाह तो के मने जहले जी ते फसो कयो त शाबाश माण्हू ॿुधाईंदो सुणाईंदो आहे ऐं अचां पई को चांहि को पाणी को बिस्कुट तो लाइ वठी छॾियां कॾहिं ॿुधाई कान ॿुधी नथी मरी ऐं माण्हू खे को हया थींदो आहे का शर्म धरी ईंदी आहे त वञा थी त अॻ में ॿुधायां को मानी टुकर खाई अचां टुकर ते बि कोन लहू आहे ईअं न कंदी कर मुंहिंजी ॾाढी का पुछड़ी कंहिंजा बि नाला खणी जिंदगी में पहिरियों दफ़ो थी बरसां वेठी माई पोइ बि कोन सुञा थी ऐं बाक़ी चलूंगड़ी तुंहिंजो नालो छा आहे अरे माई सफूरा नालो आहे मुंहिंजो सफूरा हाय माई कूड़ अहिड़ा करे कोई एतबार बि करे नालो गफूरा वरी सफूरा मुंहिंजो मूंखे ख़बर ई कान्हे अरे माई तूं 100 नाला त मुंहिंजा वरिता आहिनि हिकिड़ो नालो वठि मुंहिंजो हिकिड़ो नालो हेॾे घर वेठल खे पिटबो न आहे ये पिट पारा त न ॾींदी कर मूंखे हेॾे ॿुध छा आहे
तो माण्हू फज़ीलत सां ॻाल्हाईंदो आहे। आई मुंहिंजे घरां खणण टांडो आई थी पई बोर चढ़ी अदब सां ॻाल्हाए इख़लाक़ सां ॻाल्हाए। तूं ॻाल्हि कर, एॾो मथो छो थी हणी? आऊं पुछां थी त कल्ह जेका मुंहिंजे मथे ते पटी ॿधल हुई छिके छिके छो ॻाल्हाए? कल्ह तूं किरी पई हुई खट तां, ही पाओ तोखे मथे में लॻो हुयो। मथो मुंहिंजो अञा थो भमाटियूं खाए, अञा तो फेरियूं पाया। छो एॾो त सूर कोन हो जो एॾी वॾी ज़ोर सां पटी ॿधी हुई। तूं तूं पाए सां लॻी हुई आहे, पोइ वञी घुरी में वांगुरु फको कई पट ते। हाँ ऐं खण कसम क्रोंगन खण खण किरी पईसि। केॾी महिल किथे अञा खट तां किरी पयसि ऐं पोइ पाओ त बचियो न, खट त बची न। हाँ भई वॾो ज़ुल्म थी वियो, कहर थी वियो। ॿियो वरी छा, पाड़े वारा बि गॾु थिया हूंदा। तॾहिं पटी ॿधी आऊं परेशान, सॼी राति मूंखे निंड ई कान आई आहे। इहा पटी छो मूंखे ॿधऊं? अड़ी माई, ॿधण वारनि ॿधो हूंदी, ॿियो केरु ॿधंदी? पर मां ॿधण वारे खे शाबाश आहे, अलाह अजर ॾींदुसि। पर ॿुध उन कीअं पटी ॿधी? रुनो हूंदो ॾाढो, मुंहिंजो रत ॾिसी पोइ भला छिके ॿधुसि या आस्ते ॿधुसि? बसि हाणे बसि, हरू भरू न मुंहिंजो मथो न खा। बाहे ॾियां मूंखे कहिड़ो लाचार पियो। धपाणो मग़ज़ तुंहिंजो खावां। ये पंहिंजा वेठा अथई उन्हनि खे खा, पहिरीं त माणे खे ॾिजांइ, उहा तरे खाईंदुसि। अड़ी माई ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी अम्मा जो हर हर नालो न वठिजांइ, न त मां बि ततल आहियां। भले भले वॾो थी ॻाल्हाई, वॾो थी ॻाल्हाई। मुंहिंजा हथ आहिनि ई कोन, इहा चुप कयो वेठी आहियां। इहा जेका बक बक थी करे न, शाबस मूंखे आहे जो बर्दाश्त करे वेठी आहियां। मुंहिंजो थोरो ज़िंदगी न लाहे सघंदी आहे, मुंहिंजे अॻियां थी वेचारी ॻाल्हाए। ख़ुदा जो वास्तो अथई, पंहिंजो मुंहुं बंदि कर, न त ॾियां वात में कपिड़ो। अरे ॻाल्हाई छा थी? छाती ॻाल्हाई? तूं मुंहिंजे वात खे बंदि कंदी, मुंहिंजे वात में कपिड़ो विझंदी। वॾी सुरीली पैदा थी आहे, वॾी सुरीली आहे, जो तो में एतिरी हिम्मत थी वई आहे। अच त सही, अच मुंहिंजे साम्हूं अच, त तुंहिंजो खानो त ख़राबु कयां। ॻाल्हाए घुम कर शिकिल पंहिंजी। पैर भरे हलिया अखरियूं आतियूं पाइन झातूं मुख लगी ॾाढी मानी हलिया हलिया ओ गुंडो दी खबर इश्क लगो थई छा कलाम पियो थो गाई हलिया हलिया या महबूबा आहे कहिड़ी कमदार कंदे ॾेखार यार। मां तो परेशान थी वियो आहियां त एॾो इश्क जो बाह पई थी परे पियो थो गाई ऐं गाई भेड़ो पियो थो चुल चुल पाने मुड़े फोन कयासीं जो त किथे ठुर पई थी थिए छा। मुंहिंजो न सही गुलदार खे इश्क लॻो आहे, ॻाए पियो थो चुल चुल पाने मोटी वियो। हा यार, रोज़ वेंदो आहे बलोच होटल ते, छो त आहियां गुल गुलाब जो, मुंहिंजो नाहे को मुल्ह। वेंदो आहे को महबूब ॾिसां लूस पोइ कयांसि। इहा ज़ख़्मी दिलि, थधा साह ऐं फिटल मुंहुं महबूब जे अचण जी ख़ुशी में आ जा का ॿी ॻाल्हि आहे? यार कमदार इहा ॻाल्हि न पुछ, इश्क में रुॻी फटियो पियो आं, ज़ख़्मी हां, जहिड़ा फिफड़ कुझु बि न बचियो आहे। छा ॾिसी छा ॾिसंदे? अरे महबूब पंहिंजी जाइ ते, मां त रेस जे अचण जी ॻाल्हि थो कयां। रेस खे तो सॾी छो, ख़ैर त आहे तोसां? यार ॻाल्हि ॿुधी थी, रेस जॾहिं खां इस्लामाबाद हलियो आहे न, असां हिते बुख मरी विया आहियूं सफ़ा। छो मानी कान थी मिलई छा? वाटला जी मानी वठंदो कर पाड़े मां, जे नथी मिलई त? अरे हिकिड़ी मानीअ ते त हलूं था, रेस हूंदो कुकड़ मच्छूं पुलाव अलाए छा छा खाईंदा हुआसीं। हाणे रुॻी दाल ऐं पटाटनि ते गुज़र आहे, सो बि खाऊं था त पेट में बीलो पजी थो वञे। रेस वटि इन ॻाढ़े बोड़ ते किरियो पियो आई छा? सॼो ॾींहुं हिते लोड़िया थो, मानी बि चङी न लड़ियमि। अरे यो ॻाढ़ो बोड़ कमदार खाईंदो, तूं ये चमचा चट चमचा न चटी, तूं वारा शहपर चटींदो कर। ठीकु आहे, कहिड़ो थो लोणी सोफनि जो खानो ख़राब करे छॾियो अथई, कुर्सियुनि खे जेको आहे सो भञी वाण हुनजो कढी छॾियो अथई, कुंड में सुतो पियई पुते वांगुरु। हा तूं करी त करी छा थो, तोखे ख़बर न आहे आऊं कमदार आहियां कंडो, हणंदो आहियां डंडो, भली को मडो थी पवे तो में मां छा कयां? अरे मूं वटि रोकड़ किथां आया, टको ई कोन्हे को, मां पाण रेस जी आसरे आहियां, अचे त मां पैसा वठांसि। सफ़ा को पेनड़ू फ़कीर, मूं वटि रुपयो ई कोन्हे। तूं खण कसम, तो वटि ॾोकड़ कोन्हनि, तूं पीउ जो कसम खण। मुंहिंजो मतिलबु आहे तूं पंहिंजे पीउ जो कसम खण, तो वटि ॾोकड़ कोन्हनि, कूड़ थो आणी मूंसां। हा
50 रुपया आहे पर ॾींदो मैं कोन। ओ बोलियो 50 ॾे न सिगरेट ॾा घुरायूं मथे में ॾाढो सूर आहे ऐं मग़ज़ फिरे पियो थो हारियुनि सां मोह ॼां तोसां ॼां रेस सां ॼां करे त कंडो छा करे ॿुधा। चलो रीशा हेड़ी महंगाई में 50 रुपया में फिरो कराई जा खत्म थी वई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चसी न ॾिजो रेस चसी कोन थो जे चए तो कहिड़ो न आहे वधी आयो जी आयो चसी कोन ताजो असांखे ख़बर आहे कहिड़ो न जी। कमदार रेस जा हवाल किथे आहे? कमदार रेस जी इलेक्शन खटियो आहे सो वोट वठी वियो आहे फेरो ई कोन ॾिनो अथसि छो भला खेर त आहे। अब रेस जो हाणे आसरो न कयो रेस खे ॻोल्हियो वञी इस्लामाबाद 5 सालनि ताईं हेॾे कोन ईंदो हाणे। बस यार इहा ई त मुसीबत आहे न इलेक्शन महिल असां सां गॾु हींअर त वरी लभनि ई कोन था। अरे चरिया वोट वठणु हुननि जी मजबूरी आहे 2-3 महीना पंहिंजे पेरनि जूं जुतियूं घसाईंदा त असां इलेक्शन में खटियूं वरी पोइ नज़र ईंदा ई कोन। यार वलण इन ॻाल्हि तां वॾे रही भोतारण तो दिलि ई खजी वेंदी आहे। वलण दिल भर तव्हां वटि दहड़ी आहे मूंखे जो हे मरवान जेको आहे 50 अथसि खुॾो ई कोन थो कराए तव्हां मूंखे जो 10 रुपया महिरबानी थींदी हाणे भली तव्हां हलिया वञो त हलिया वञो तव्हां में मुंहिंजो कमु कोन्हे। 10 रुपया त कजी मां अरे कमदार उडी नथो मरी 10 रुपया वरी इन्हनि खां थो वठी ग़रीबनि खां जेके महिमान। बस बा कमदार तुंहिंजी अल्लाह पूरी करे बाक़ी असांजी जाइ तोसां न आहे। अरे गुल बेशरम बेहया तोड़ो कड़ कोन ॾिना वरी बि मूंखे न ग़रीबनि ॾिस 10 रुपया ॾिना ख़ुदा ई तोखे न ॾींदो। हाँ तोखे ख़बर आहे सखीअ जी मूज़ी जो 12 महीने साॻियो हिसाब बीहंदो आहे आऊं आहियां कढो हणंदो आहियां डंडो वाली जंग टुटी पइसि मुंहिंजो कुझु न वञे। ए ख़बर वाक पालियो कंदो पिया मूंखे कहिड़ी तकलीफ़ थींदी। हा तो बेहया बेशरम खे कहिड़ी तकलीफ़ थींदी सही था चवनि त वॾनि चयो आहे जेके ॻाल्हि न लॻंदी उनखे बंदूक छा लॻंदी आऊं आहियां कढो कमदार हणंदो आहियां डंडो भली थी पवे मंडो किरियो पियो त मुंहिंजो छा वञे। ही छा करी आयो आहीं? चाची सामान आई कपड़ा कुछ देवर अजमा जे लाइ खणी आयो आहियां। वैसे नंढा तव्हां ही सामान हाणे सुठो न आहे कयो ॻोठ वारा छा सोचींदा। चाचा माण्हू कुझु बि चवनि त नजमा ऐं मां नंढे हूंदे खां गॾु खेॾिया आहियूं ऐं नजमा ॿियो त मुंहिंजी भेण सजियल आहे भेण जे लाइ माण्हू कुझु वठी न अचे। वैसे चाचो सही थो चए जेकॾहिं न कंहिं ॻोठ वारनि खे ख़बर पई त ॻोठ वारा सुठो कोन चवंदा। अरे वाह हिन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजो मतिलबु इहो न हुयो कुझु सम्झो नंढपण खां गॾु खेॾिया आहियूं तव्हांजी दिलि त आज़ारी नथो करे सघां न माफ़ी थो वठां ही तव्हांजे लाइ न आहे मुंहिंजी भेण नजमा जे लाइ आहे। न पुट अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे पर चाचा नजमा नज़र कान थी अचे। पुत्र नजमा अंदर कमरे में वेठी आहे शाम की शादी आहे न उनजे करे अंदर वेठी आहे। पर चाचा महिमान नज़र कान था अचनि कंहिंखे सॾु न ॾिनो अथव छा? आमिर खान असां शादी सादगीअ सां कई आहे कंहिंखे सॾु न आहे ॾिनो बसि निकाह करे न्याणीअ खे वठी वेंदा। चङो चाचा हाणे मां हलंदुसि। चङो रहिस नंढा जीअं तव्हांजी मर्ज़ी। वॾो कमु मुर्गाना पुलिस कीअं लॻा कोका कीअं जेल में थोड़े आहा यो भोली बो थियो टच बटन नोर नोलू ॿीहर न मुंहिंजे रुख चढ़ियो अहिड़ा दॿा ॾेई ॻोठ मां भॼाईंदो सांस ॼण टच बटन ॿियो ई कोन हो। हा चाचा चङो थियो तो भॼायसि न त इहो साड़े छॾे हा शुक्र आहे जो असांजो सिर बचो। अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे के बोड़ा के अंधा ऐं बातन सां मिलंदे के बोड़ा के अंधा ऐं बातन सां मिलंदे मिलंदे अजब आहे दुनिया दुनिया तू ॾिसंदे त खिलंदे